हिकु त वॾी आबादी आहे कराची में, किरोड़नि जी आबादी आहे, उनमें लखें त गाॾियूं आहिनि, हज़ारे गाॾियूं हिकु ई वक़्तु हली रही हूंदियूं आहिनि। उते वाक़ई जेको पुलिस जो जेको फोर्स जो यानी ह्यूमन रिसोर्स जेको आहे उहो एतिरो आहे कोन। हिन वक़्तु तव्हां वटि कराची में केतिरा आहिनि पुलिस पर्सनल्स, केतिरा आहिनि, ऐं तव्हां सम्झो था त हूअं तव्हांजी रिक्वायरमेंट केतिरी आहे त केतिरा हुजणु खपनि? हिकु त जेकॾहिं जदीद थी थो वञे त पोइ त मुंहिंजे ख़्याल में हर भरू एॾी ज़रूरत न पवंदी, पर हिन वक़्तु बि जेका मौजूदा कंडीशन में आहिनि माण्हू केतिरा ऐं नीड केतिरी आहे? ॾिसो, जेकॾहिं इन ई सिस्टम सां हलणो आहे, हिन महिल असांजी पोज़ीशन इहा आहे त 5,500 असां पुलिस ऑफिसर्स आहियूं, ट्रैफ़िक वारा, सिपाही खां वठी करे मां ताईं। ऐं जेकॾहिं इहो ई मैनुअल सिस्टम हलाइणो आहे त पोइ त 20,000 बि घटि आहिनि। पर जेकॾहिं इन ई सिस्टम खे तव्हां ऑटोमेट करे वेंदो, पाण गाॾियुनि में ट्रैकर लॻंदा, उहो पाण ॿुधाईंदी गाॾी त मां तेज़ थी हलां, कैमराऊं लॻंदियूं, उहो पाण डिटेक्ट कंदी, ड्राइवर जे मथां केबिन में कैमरा हूंदी त सुम्हंदो त उहा असांखे ॿुधाईंदी। दुनिया त एॾे थी हले न, पोइ असांजो कमु घटि थी वेंदो। पोइ पुलिस वारा छो असां रोड ते बीहारंदासीं? वधि में वधि ट्रैफ़िक खे रेगुलेट करण लाइ कंहिं वटि चालान जो पावर न हूंदो, पोइ उन सूरत हाल में त असांजा 5,000 बि काफ़ी आहिनि। पर जेकॾहिं जीअं हले थो 75 सालनि खां, ईअं न हली सघंदो सिस्टम, पोइ इहो तबाह थी वेंदो। हिते माण्हू अॼु 2 था मरनि ॾींहं में, न पोइ 4 मरंदा कंहिं वक़्त में, पोइ 5 थी वेंदा, पोइ हिनखे कीअं रोकींदा? इहे 50,000 न 20,000 बि थींदा त गाॾियुनि जे अॻियां बीहंदा थोरी, कीअं रोकींदा? उनजे सां दीवार त कोन ठाहींदा। ॿी शइ दादा, हिकिड़ी शइ त जीअं पाण वटि दहशतगर्दी सभ खां वधीक फोकस्ड रहंदी आहे मुंहिंजे ख़्याल में। जेकॾहिं पाण रोड एक्सीडेंट्स जा बि फिगर्स खणूं न, उहे बि दहशतगर्दी जे मथे आहिनि, इलाही मथे आहिनि। जी जी जी। त न सिर्फ़ु मतिलबु कराची बल्कि पाण सॼे मुल्क में इहा हालत आहे। त छो भला हुकूमत या तव्हांजा जेकी शयूं थियनि थियूं त हुकूमत इन बारे में अवेयर न आहे, इदारा खे ख़बर न आहे, या छाकाणि त उहो दहशतगर्दी आहे हिकिड़े धमाके में लाॻी त मौत थी था वञनि तॾहिं शायदि फोकस थो थिए? हिते त 2-3 थियनि था न, पोइ वरी जॾहिं तव्हां साल में वञी फिगर आउट कयो त पोइ तव्हांखे ख़बर थी पए त भई असल में त रोड एक्सीडेंट में माण्हू घणा मुआ। त इहा शइ माना उन में छो नथी अचे, ॻाणाटे में छो नथी अचे? एक्चुअली न, कानून त मौजूदु आहे। जेकॾहिं कोई डेथ थो थिए न, कंहिंजी डेथ थी थिए एक्सीडेंट में, त 320 जी FIR आहे, गाॾी ज़ब्त आहे, ड्राइवर जेल आहे, लाइसेंस कैंसिल आहे, इहो माना मिनिमम आहे। पोइ हाणे छा थो थिए त मालिक जेके आहिनि न, मां ॾिठो आहे हिते सिंध में ख़ासि तौर ते, उहो ठही था वञनि FIR खां पहिरियां ई। जॾहिं उहो ठही था वञनि, पोइ या पैसा वठी ठहनि था, या रज़ा इलाही में हली आया, असांजे माशरे आहे हिकिड़ो निज़ाम, त उन हिसाब सां न इहे पोइ हाईलाइट ई नथी थियनि शयूं। हाणे हिकिड़ो माण्हू आहे, उनजे घर में का डेथ थिए थी एक्सीडेंट में, जे उहो ई पाण राज़ी आहे त FIR केरु कराईंदो? पहिरीं ॻाल्हि। नंबर 2, जेकॾहिं उहो राज़ी न आहे त पोइ त उहो एतिजाज बि कंदो, पोइ बि FIR उनजी थी वेंदी। हाणे मसइलो इहो आहे त इहो कराची या पाकिस्तान जो मसइलो न अथव। जेकॾहिं तव्हां फैक्ट्स एंड फिगर्स, स्टैटिस्टिक्स कढी ॾिसंदव त इंटरनेशनली सभिनि खां वधीक पहिरें नंबर ते जेको क़त्ल जो कारण आहे न उहो कैंसर आहे, न उहो हार्ट अटैक आहे, उहो ट्रैफ़िक जे एक्सीडेंट्स अथव। दुनिया में वॾी वॾी रिसर्चिस थींदियूं आहिनि हिकिड़े एक्सीडेंट ते, त यार इहो ॿीहर न थिए, या इन जी वजह त ख़बर पए त आख़िर इहो थियो कीअं। हिते ट्रैफ़िक इंजीनियरिंग ब्यूरो जहिड़ो कर सुतो पियो आहे, जेतिरा माण्हू मरनि था न, उन्हनि जे मथां का रिसर्च कान्हे का, त भई आख़िर रोड जो फॉल्ट हो, गाॾी जो फॉल्ट हो, या नंढी गाॾी वारे जो फॉल्ट हो, या बिजली न हुई, या खॾो आहे को उते, या को पाणी उते को वहे थो पियो काथां, उनजे करे स्लिप थी। हाणे इहो असांजो कमु न आहे, पर मां हिते कराची रोड एक्सीडेंट एनालिसिस टीम ठाही, केरैट। उनजो कमु इहो आहे त जेकॾहिं ॾींहं में 2 एक्सीडेंट वॾा थियनि था त उहो उते पहुची करे रीज़न्स ॿुधाए थी। उहे रीज़न्स जॾहिं साम्हूं आया त पोइ असां ट्रैकर लॻाइणु शुरू कयोसीं। वरी ख़बर पई त भई गाॾियुनि में साइड में सेफ गार्ड न आहिनि, माण्हू गाॾियूं घिरी थी वञनि अंदरि वॾी गाॾियुनि में, वरी उन ते अमल कयोसीं। हाणे इहो ठहियो केरैट, त असां ख़बर पई रीज़न्स, ऐं असां पोइ उन ते कानून ठाहियोसीं। त इहो हिकिड़ो ऑनगोइंग प्रोसेस आहे। जेकॾहिं इहो थींदो रहंदो त पोइ मां सम्झां थो त इन में कमी बि ईंदी।